कुबो सईद खान में समाजी NTO रेड्स क्रॉस जे इंचार्ज जी मुबीना ॾाढनि ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि जो 10 ॾींहं बि लाल खान ब्रोही जी अॻवानी में मुख्य बस स्टैंड ते एतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि लाल खान ब्रोही, नवाज़ अली ब्रोही, जानिब खोसो समेत ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल साल बरसातुनि ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि मां आयल ॿोॾ दौरान असांजा ॻोठ ऐं असांजो फसल मुकमल तौर ते तबाह थी विया ऐं जानी नुक़सान थियो। असीं हिन महिल बि खुलियल आसमान हेठि सख़्त सीउ में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त ॿिए तरफ़ समाजी NGO रेड क्रॉस जो इंचार्ज नवीद खावड़, आमिर बख्शी ॿोॾ मुतासिरनि जे हक़नि ते धाड़ा हणी एजेंटनि सां गॾिजी मनपसंद बासरनि जा नाला शामिल करे असां सां नाजाइज़गी करे रहिया आहिनि। हुननि रेड क्रॉस जे आला ऑफिसरनि समेत कमिश्नर लाड़कानो DC कंबड़ खां मुतालबो कयो त कुबो सईद खान तालके जा सभु ॻोठ सर्वे करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रहंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।